नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो में हलंदड़ एहसास कफ़ालत सेंटरन ते मुस्तहक औरतन खां ज़बरदस्ती भत्ता ओॻाड़ी बंदि न थी सघी ऐं कपरो में हबीब बैंक ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे कामरनि भत्ताखोरी बंदि न करे सघिया आहिनि, जंहिं करे मुस्तहक औरतन खां वज़ीफ़े जी मिलंदड़ रक़म मां रिटेलरनि पारां भत्ता ओॻाड़ाई सरेआम जारी है। भत्तो न ॾींदड़ औरतन खे रिटेलर आंगूठो न लॻण जो चई चक्कर काटाइण ते मजबूर करे खेनि रुलाईंदा रहनि था, जंहिं करे एहसास कफ़ालत सेंटरन ते रश ख़त्म थियण बजाए वधंदी वञे पई। ॿिए पासे डायरेक्टर बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम बेनज़ीराबाद जे डायरेक्टर मोहम्मद हारून राब्ते ते ॿुधायो आहे, जिन ॿारनि प्राइमरी में पढ़नि था तिन खे फी छोकिरे खे हर महीने 2000 ऐं पुट जा 1500 रुपया स्कॉलरशिप मंज़ूर थिया आहिनि, जेके एहसास कफ़ालत सेंटरन ते खेनि वज़ीफ़े सां गॾु ॾिना वञनि पिया। इन जे लाइ फार्म भराइण ज़रूरी आहे। इहे पैसा जिन खे न मिलिया आहिनि इहे पैसा ॾियारिया वेंदा ऐं रिटेलरनि ख़िलाफ़ बैंक खे लिखियो वेंदो। फ्रेंचाइज़ ऐं रिटेलरनि ख़िलाफ़ कार्रवाई जो इख्तियार असांखे न आहे, इहो बैंक खे असां सिर्फ़ हिननि खे लिखंदा आहियूं। प्राइमरी में दाख़िल ॿारनि खे रजिस्टर करण जे लाइ कपरो में फील्ड ऑफिसर पिणु मुक़ररु थियल आहे। ॿिए पासे कपरो जे मुस्तहक औरतन श्रीमती केकू, श्रीमती चूनी ऐं ॿियनि ॿुधायो त असांजा ॿार स्कूल में पढ़नि नथा, पर असांखे कॾहिं बि स्कॉलरशिप जा पैसा न आहे मिलिया। जेके वज़ीफ़े जा पैसा मिलनि था उन मां बि कटौती कई वञे थी। इन जो सिंध हुकूमत नोटिस वठणु घुर्जे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।